सनम दिया जी चाय तो पी वञे अम्मा स्कूल लाइ देर पई थिए। दिया स्कूल भॻो कोन थो वञे, चाय तो पी वञे अम्मा स्कूल तो बराबर न भजंदो, पर ड्यूटी भी तो फर्ज आहे न। स्कूल हलन किथे था, केर तो पुछे। अम्मा हलाइण वारा हलाइनि था, पढ़ाइण वारा पढ़ाइनि था। सव मां को हिकिड़ो चओ तो मञा, क़ौम तुंहिंजे पढ़ाइण सां सुधरंदी। अम्मा हिकिड़ो भी हलंदो तो 100 ॿार सिखी पवंदा न। स्कूल न हलंदा तो तालीम न रहंदी, ऐं तालीम न रहंदी तो क़ौम किथां सुधरंदी। बाक़ी हाणे तूं मास्तरियाणी आहीं, हर ॻाल्हि जो जवाब थो ठहे पिया। जेकॾहिं हिकु ॾीओ बि ॿरंदो त रोशनी त कंदो न। छाते विधी छोकिरीअ सां बारिशूं बारिशूं करी, हर को छोकिरी वेठी थी मथो चटी। चांहि पीअण बदिरां हिन जूं रंबीअ जे गन जहिड़ियूं ॻाल्हियूं। स्कूल लाइ देरि पई थियसि। सनम ग़लति छोकिरी कान्हे, ॾाही छोकिरी आहे मुंहिंजी न्याणी, ॾाही। हाणे मां हलां थी बाबा। अलाह पर्दे में रखंदे मां, पर ॿुधी महिल सां घर वापसि अचां, ठीकु आहे? जी बाबा। सोजरा सनम जो बिलो कर, पकीअ ॿेर में बेतर लॻण शुरू थी विया आहिनि। वो कमीशन जे इम्तिहान जी तयारी में लगी पई आहे, चए थी त मां वॾी ऑफिसरियाणी थींदसि, ऑफिसरियाणी। अलाह कंदो जो अहिड़े सिफारिशी दौर में मौजूदी ऑफिसर थींदी। शहरबानो रात जो न चोर चोरीअ ते वेठो आहे, ख़ुदा उन जी महिनत रायगान कोन कंदो आहे। नेरनि खणी त खाई मर सां ॿनी था चकर ॾेई अचां। हल कमदार जी बाबा साईं। है दयालाल कमकार कीअं थो हले? बाबा साईं कमकार तो फर्स्ट क्लास तो हले, पर वरी छा? बाबा साईं अचो रोज़ सुबड़ो खे सतो करे, बाबा साईं खे सतो करे। जो बाबा यो मो आगे वाले ज़मीन ते मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, तूं बाक़ी छाजो वाही ही? घबरायो न बाबा साईं, दिल तो कम असो अहिड़ो को क्या वन धक ॼाणे मोला। जे न थियो न त वन धक तूं थी वेंदे, इहो ॿुधाए थो छॾियईं। बाबा साईं नाराज़ न थिए, तव्हां को ॿियो कुझु पुॼी न सघंदो, पोइ हिन जे करे तव्हां वन धक मूंखे कंदव, ॿियो छा कंदव? अड़े तो ॻाल्हि ही अहिड़ी कई न। बाबा साईं हिकु अर्ज़ु कया। चओ। मौज़ार तव्हां ईअं कयो, तव्हां जो कमदार मां तो तयार हुयसि, पोइ ॾिसो जेको नमूनो कंदो न असां लठ सां मथो ॿ दौदत अहिड़ो वन धक कंदो मां यारे मोला। बस हाणे बस मुतबर जो हॾ काठ ॾिस, ही रेस थींदो। ॻाल्हि ॿुधायां, गाॾी तयार आहे? जी सरदार, हलंदा रहो। असली खुदा तो जा नसीब कागा आल की चुनाई के विकल लेकर डिसीजन सी कमदा रे जरूर पीरो एलो मन खबर कह दे कदू जाने को मोला एक दिन में लेजेंड साइज जब पीरो के साइण ही पानी। पानी तो थधो हो ही कोन, हवा जी ॼरी कोन ठारियईं। साइण पीअण में तो देर ही कान कर, बिना देर पी वियो। भला ॿियो आणे थधो पानी? सुणी वॾी उन अथम अंदर में, जो सोचां थी त तरह पी वञा। साइण मूं बि वार उस में अच्छा न कया आहिनि, लॻे थो ही का ॿी उन आहे। सोणी चवंदी आहे सच, कोई कंहिंखे वणे न वणे। ॿी कहिड़ी?
अलाए साइण उहो जेका उञ आहे न घणनि क़िस्मनि जी थींदी आहे तव्हांखे अलाए कहिड़ी क़िस्म जी उञ आहे बसि हाणे ॿुधमि चवां हिकु थी सम्झी कुझु ॿियो थी साइण जेका सोणी आहे न शुक्र अलाह जो सम्झे सभु थी पर छा करे वीचारी कुझु ई कान थी सबुर सबुर छो जो सोणी ॻाल्हाईंदी आहे सच पोइ कंहिंखे वणे कंहिंखे न वणे सोणी तूं जिते ॻाल्हाई थी मां सभु कुझु सम्झां थी न मां सिर लॻे सोणी जो साइण सां मूं बि त ॼमा रहंदी आहे अम्मा तव्हां त नंढड़ा हूंदा हुयो तव्हांखे पाले हेॾो मूं त कयो आहे भला ॾिसी आ नवाज़ आयो आहे साइण मेहरू हू त ख़ानदानी ड्राइवर आहे हू हिते न ईंदो त केॾां वेंदो उन जो हुजणु त ज़रूरी आहे हा न तव्हां अदा साईं सां गॾु वियो हुजे भले वियो हुजे ईंदो त हिते ई न हिते 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 ईंदो आहे केॾां वेंदो सोणी जेकॾहिं वक़्तु विञाइजी वञे त कुझु बि न आहे रहंदो सम्झुमि साइण तुंहिंजी ॻाल्हि सम्झां पई छा सम्झी सोणी साइण सोणी सम्झे सभु कुझु थी पर कुझु ई कान थी चुप सफ़ा चुप छो जो सोणी ॻाल्हाईंदी सच आहे पोइ केरु सम्झे या न सम्झे सोणी मां सभु कुझु सम्झां थी नूरी ओ नूरी नूरी अफ़सोस है अहिड़ी क़िस्मत अॻियाड़ी बि सोरनि में त पछाड़ी बि सोरनि में छा रे चाचा छा आहे छो अची सॼो घर मथे ते खयो थी मां त अची तव्हां फाती आहियां हीअ चयमि त नाया मां तुंहिंजी धी अमर न बि धीर वांगुरु हूंदी आहे सहुरो बि कॾहिं पी थियो आहे छा पाणी ढुकनि हाणे चया मामा चाची सुणी अचे न तूं हुन खां पाणी घुरेसि घर वारो आहे खट ते ऐं ज़ोर अथसि हवेलीअ ते ये पुठ में अफ़ाल हुजनि हानी त मां छो तड़पां हा सुहिणी छोकिर आहे घरनि में नौकरियूं करे हा बाक़ी मूं तव्हांजो ठीको खयो आहे न मानियूं बि मां बचायां तव्हां बि मां मञा ही मुंहिंजी बुआई बि मां ॾियां छा ते लुड़ कयो अथव सुहा थोरो परे दंदी गोड़ कयो अथव सॼो ॾींहुं घर में कयो ओ बा हिकु ॻाल्हि त ॿुधाए तूं बि बीमार छो थियो आहे हू मुंहिंजी ज़ाल खे परेशान कयो कई पुठ पाणी ढुक घुरियमि कारबा फटा त कोन कई आहे कमाल थो करे बाबा माण्हू पाण बि पाणी ढुकू थी पीए बराबरि पुट एक ॾींहं बि ॾिसणा हा भला ॻाल्हि त ॿुध खाते जो छा थियो खातो सौ थींदुसि ही खातो असुल कोन बदलाईंदो मरंदो मरी वेंदो पर इहो कागज़ जो टुकड़ो तुंहिंजे नाले कोन कंदो कबर में खणी वेंदो जानब सोना तोखे ख़बर आहे न हिन ॻोठ जे माण्हुनि खे मां बिना तोल जे डांस कराईंदो आहे मरी वियो न मुंहुं लखों वांग ठाण आईंदुसि अकुल कर बा इहे ई करिणो पवंदो बाक़ी जहिड़े मां त हुई सोना तू परेशान न थी ओ बा करे दे न सही केर आई तू मां शागिर्द आहियां शागिर्द शागिर्द उमिरि ऐं हुलियो ॾिठो अथई इल्म पिराइण जे लाइ हुलियो ऐं उमिरि ज़रूरी आहे छा भला मां चवां थी बिना देर निकिरी था ईअं न कर मूंखे अमानत वठि त मां वञा अमानत शादी अमानत बेटा हीअ दिल अमानत आहे पहुची वठि खामोश गुस्ताख
हली तो पटियाले में चई ठिकाने न कठाए सनम साईं को हथ त विझे मूंखे असुल वन धक करे छॾियासीं वन धक यारे बोला मां चवां थी निकिरी था न तो पुलिस के कॉल करे टकराए थी सनम साईं न कर हिन कमदार जे दिल खे टुकड़ा टुकड़ा न कर कुझु मुंहिंजे लाइ बि सोच केॾो पंधु करे तुंहिंजे लाइ थो अचां बकवास बंद कर मां हाणे जो हाणे फोन कयां थी सनम साईं ईअं न कर फोन मां रेस जो कमदार आहियां हल ता हल ए स्कूल आहे रेस जी होता न ठीकु आहे तूं फोन करे न कर मां पाण ई वञा थो अचे हिन घरां वठि पंहिंजो किताब केॾा पंधा करे थो अचां सनम साईं तूं चई करे ऐं तूं हर वक़्तु कार में ईअं न कर ईअं न कर छा खाऊं निड़ीअ माल ही नथो खाना आऊं चवई थी कुछ खा कुछ खाईंदे न पेट में पवंदो तो को साफ़ सख्त थींदई बाक़ी ने ॾाइण जी मोहताजी खां त बची पवंदे ॾाइण हूंदी आहे पाण मूंखे थी ॾाइण चई हा गाजी शाजी जिनड़ी अरे एॾा कुछ संभाले ॻाल्हाए तोखे ख़बर न आहे सोणी सच चवंदी आहे अकी खे वणे न वणे सच सही सॼो ॾींहुं थी छेड़ा बोरे वरी सही मैडम सच थी ॻाल्हाए छोकरी अकुल नंढ वॾाईअ जो कुझु ख़्याल कर न आहे का मुंहिंजी वॾी तुंहिंजी वॾी आहे तुंहिंजी मां छो लिहाज़ रखांसि अरे ॻाल्हि त ॿुध तोखे हिन घर में इन लाइ वठी आयासीं जो सॼो ॾींहुं निभाग वारो क्रोध लॻो पियो अथई वॾ न ठाही त थई कान ये घर मुंहिंजो आहे मुंहिंजो तव्हां ॿई त आयो हिते महिमान अचे यूसुफ त चवां थी तव्हां ॿिन्ही जो को ब्लॉक करे राति ॾींहुं निंड पिटाए छॾी अथव भाड़ियो न थिए कुतो छो गिदड़ खणे फर वाड़ीअ मां मां न त यूसुफ गिदड़ आहे ऐं मां बकरी आहियां न माण्हू ई रुगो तव्हां ॿई ॼणा आहियो अचण ॾियो यूसुफ खे जेकॾहिं तव्हां हिते हिकु ॾींहं में रही वञो न त मुंहिंजो नालो बि नूरी न आहे अरे बस करणी ॻाल्हाई छा थी किथे थी ॻाल्हाई त गिमचंद मां जल इहे पहिरियां दिन से जो यादि कंदी हा अच हथ त लाइ ॾेखार हथ त लाइ ॾेखार मां खुटी खायो पीछी थई छॾ सोणी छॾ नाण मथो ककर सां नाण मथो ककर सां सोणी नाण अरे न्यापो कोन ॾिनो इन जा बाबा साईं न्यापो ॾिनो में ॿिन्हिनि खे न्यापो ॾिनो में अञा ताईं कोन आया न बाबा साईं सरदार में सुर न हूंदो त कमदार जी केरु ॿुधंदो माठ कर मां चवां थो माठ भली अथई ॻाल्हि ॿुध जेकॾहिं इहे ॿई न आया न त वञी हिननि जी ज़मीन ते कब्ज़ो कर गोट मां टपड़ खणाए कढी न ॿाहिरि बाबा साईं ज़मीन त आहे ई तव्हांजी इहा कहिड़ी था ॻाल्हि कयो निभाग ॻाल्हि त तके तोरे कई अथई न बाक़ी सरदार अस्सलाम वालेकुम सरदार अरे तूं एॾो नवाब थी वई छा जो न्यापे मिलण खां पोइ बि पंहिंजी मर्ज़ी सां थो अची न्यापो मिलंदे ई आयो आहियां ईला बाबा साईं न्यापो सुबुह ॾिनो मांसि आयो शाम आहे अरे कयाई वञ धक कोई ॼाणे मोला थी वेंदो अरे चोरा जहिड़ा प्रकार अथई न वन धक थी वेंदे हा मामरो ॿुधायो वधीक पोइ ॻाल्हायो त करायांव न बिना दोले डांस मुहाग वारी ज़मीन तां हथ खण रखियल हथ पटिजी सघे थो पर खजी नथो सघे बुखे माराए पोइ कब्ज़ो ख़तम कराइजांइ सरदार सुभाणे खां वठी तोखे ॻोठ में न ॾिसां कमदार इन जो बंदोबस्त कर
पक्को बंदोबस्त। छा ॿुधी? थी तो बाबा साईं, थी तो कया भगवान तक बचाने वाला। वालेकुम सलाम। वे बाबा साहेब कमज़ार तव्हांजो नापो ॾिनो अची हाज़ुर थियो आहियां, हुकुम कयो। हाणे तोखे चई चई थकिजी पियो आहियां, ॻाल्हि तुंहिंजे दिमाग़ में नथी वेहे छा? मूं चयोमांइ न त कमदार खे पंहिंजो कर। बाबा साईं कमदार त असांखे पंहिंजो आहे, कहिड़ो पराओ आहे बाबा। कमदार मुबारकूं अथई, मुबारकूं। आहे पुराणो पंजाब, पर ॻाल्हि जल्दी सम्झी थो वञे। मेहरबानियूं बाबा साईं, मेहरबानियूं। असुल सुभाणे मां जंज वठी दौलत मां वरदा असुल दर ते तो वञा बाबा साईं, दर ते। बाबा साईं झोल शरणाई तोखां संग घुरियो होसीं, तो हा कई हैं? तोखे 2 ॾींहंनि जी मोहलत ॾिनी हुयमि न, 2 ॾींहंनि जी। कमदार कहिड़े कुन में घर काई? अरे यो त हाल वाल हां, तव्हां एतिरी देर हुयो किथे? कयाव न वन धक वजाणे मोला। कमदार तुंहिंजो न्यापो मिलंदे पहुची थी विया हूं, देर किथे थी आहे? अरे मोजा गेरा उडरिया अञा चओ था त देर न आई थी। कुम कर कमदार, छा करणो? करणो न आहे, करे ॾेखारिणो आहे। जॾहिं इहो कमु करे ॾेखारियो न, हिन कमदार जो तव्हां सां वाइदो आहे। बोस्कीअ जा पटका ॿधाईंदोसांव, बोस्कीअ जा। तुर वो चओ त सही कमदार, सभु कुझु थींदो। औलाद सोजरे खे सटणो आहे, सोजरे खे। असुल पुठीअ तां खल ई लाहे छॾियोसि। कमदार न घबराए, असुल सटजी वेंदो, सटजी। वाइदा वासींग डंगे त पाणी में केरु घुरे। असली वञी मलाइकनि सां मुलाक़ात कंदो। सम्झण जी कयो बाबा, सम्झण जी कयो। सम्झाए इन्हनि धुरनि में जहिड़ो तेज़ कयो। सोजरे खे कुटियो न, सोजरो ईअं सम्झे त यूसुफ कुटियो आहे, और यूसुफ खे कुटियो त यूसुफ ईअं सम्झे त इहे धक मूंखे सोजरे हणाया आहिनि। सम्झव? समझी वियासीं कमदार, समझी वियासीं। हाणे देर न कयो, वञो जल्दी वञी कयो न वन धक, ओए मौला जाने, जल्दी कयो। ठीकु आहे कमदार। हाणे ख़बर पवंदसि जॾहिं वन धक थींदसि न, ओए मौला जाने। सा किथे आई तूं? जाने मां त हवेली जे नौकर खाने में आया। पोइ फिरी अच न। दिल जी धरती काछे ऐं थर वांगे बणिजी वई आहे। बादल थी त बूंदनि में त दिल जी धरती ठरी पवे, असी पव। पर जाने पर छो? रेस हवेलीअ में आहे, ॿिया नौकर बि घुमंदा था वता, किथे ईअं गड़बड़ न थी वञे। कान थींदी गड़बड़, हस तूं हलियो आ। बादल खे परसण खां केरु रोके सघंदो? पहाड़ जेॾियूं हवेलीअ जी दीवारियूं साइण। प्यार त पहाड़ बि ओरांगी वेंदो आहे। पोइ तूं अच न। साईं हिकिड़ी ॻाल्हि चवां, साईं को बहानो करे हेस खां मोकल वठ न त शहर हलां। पर हीर अंदर जी आग कीअं जामे?
साइण कुछ साहब ठीकु आहे अदा सां ॻाल्हायूं हिसाब में ॻाल्हाई अदा साईं गुरु सां बि ॻाल्हाया पर फ़ोन संदसि क्लासमेट खयो पाण कमरे में न हो ॻाल्हाईंदी कर अॻिते कंहिंसां बि अदा साईं नूरोस तुंहिंजो पुटु आहे ऐं मुंहिंजो भाइटियो आहे मूं छा चयो अदा साईं मूंखे तव्हां सां ॿ अर्ज़ करणा हुआ ॿ अर्ज़ चओ हिकु त अदा साईं मैदे में मूंखे तकलीफ़ थी आहे मां चवां थी त सुभाणे कंहिं डॉक्टर खे ॾेखारियां ठीक आहे नवाज़ खे चवां थो वञी डॉक्टर खे ॾेखारे अच ऐं ॿियो मां चाहियां थी त बल्दियाती चूंडनि में ज़िले काउंसिल जे मां सीट ते बीहां छा हा अदा साईं मां पढ़ियल लिखियल आहियां ज़िले जो चेयरपर्सन चूंडायो नौरोज़ सां उन करे पई ॻाल्हाई छा हा अदा साईं मां सोचियमि त तव्हां मतां हुनजो चवणु वठो न इहो मुनासिब कोन्हे अदा साईं प्लीज़ थोरो सोचिजो सही ठीकु आहे सोचींदुसि आंटी नौरोज़ तूं जी आंटी तोखे रोकियो अथमि न नहीं दो कर असल में आंटी अॼु फिज़ा यूनिवर्सिटी न आई सो हुन करे उल्को थी पियो पुछणु हलियो आयसि तूं उनजो उल्को करणु छॾे ॾे अॼु मूं हुनखे अचण खां रोकियो थमांसि उल्को छो छॾिया आंटी तव्हां हुनखे रोकियो छो सवाल ऐं जवाब छॾ बस नहीं दो कर आखिर छो नाराज़ आहियो मूंखां या का ग़लती थी आहे मूंखां मुंहिंजो भाणे जो आहे न शाहिद जी मां सुञाणांसि उहो फिज़ा या तोखे नुक़सानु पहुचाए सघे थो अॼु तव्हां मुंहिंजो ई फिज़ा जो उल्को न कंदियूं कयो इहो शायदि छा कंदो तूं आख़िर सम्झी छो नथो फिज़ा जो ख़्यालु कढी छॾ पंहिंजी दिलि मां शायदि जी उहा अमानत आहे आंटी जिन जूं ॿाहूं डिघियूं हूंदियूं आहिनि उहे आफ़तूं टारे वठंदा इहो शायदि कुझु बि न आहे शाहिद अली ख़ान खे डिघियूं ॿाहूं कटणी थियूं आहिनि तोखे गोलियुनि जो खाज बढ़ाईंदुसि न शायदि न छॾिस मां चवां थी छॾिस मां हिनखे हथ चारे छॾींदुसि आंटी मां चवां थी निकिरी था लोफर के एग्जाम का जालिम केड़ा रंग रचाए मज़लूमन जा हक फबाए जालिम केड़ा रंग रचाए मज़लूमन जा हक फबाए ओ कौन खुदा जो ओ खौफ बिडण वहाड़े तू जो वक्त फिरण रेस्तन खेती चंद्र घिरण वहाड़े तू जो वक्त फिरण रेस्तन खेती चंद्र घिरण ड्रामा सीरियल चंद्र ग्रहण तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।